असांजे मौजूदा तालीमी सिरिश्ते जो बानी लॉर्ड मैकाले 25 अक्टूबर 1800 ईस्वी ते ॼाओ हो। हू हिकु मज़बून निगार हो जंहिंजा मज़मून पंहिंजे दौर जे तारीख़ी ऐं सियासी समाजी मौज़ूअनि ते सनसनीखेज़ हुआ। मैकाले 1839 ईस्वी ऐं 1841 ईस्वी जी जंगनि दौरान जंग जे सेक्रेटरी जे उहिदे ते फ़ाइज़ रहियो। 1846 ईस्वी ऐं 1848 ईस्वी दौरान पे मास्टर जनरल जा फ़र्ज़ बि सर अंजाम ॾिनाई। हिन इंग्लैंड जे तारीख़ ते हिकु किताब बि लिखियो हो, पर नंढे खंड में हू अंग्रेज़ी तालीम ऐं मग़रिबी नज़रियनि खे फ़रोग़ ॾियण सबबि अॼु ताईं मशहूरु आहे। अगरि लॉर्ड मैकाले जी ॻाल्हि कजे त हिन खे उहो हक़ हासिलु हो त हू पंहिंजो असर रसूख़ रखंदे जेका बि पॉलिसी लागू करणु चाहे करे थे सघियो। 1835 ईस्वीअ में जॾहिं अंग्रेज़ी तालीमी एक्ट ठाहियो वियो त मैकाले ज़ोर भरियो त हिंदुस्तान जे माण्हुनि खे अंग्रेज़ी अदब पढ़ायो वञे। उन वक़्तु अंग्रेज़ पाण कीमिया, इलेक्ट्रॉनिक्स ऐं मादनी वसीलनि सां लाॻापियल इल्म हासिलु करण में मसरूफ़ हुआ। अंग्रेज़नि खे चङी रीति ख़बर हुई त साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जी तालीम नंढे खंड खे मुआशी तरक़ीअ जी राह ते आणे सघे थी, जॾहिं त अंग्रेज़ी अदब पढ़ण सां मुआशी तरक़ी नथी थी सघे। गॾियल हिंदुस्तान जे गवर्नर जनरल जी काउंसिल जे पहिरें कानून वारे मेंबर जी हैसियत में लॉर्ड मैकाले 2 फरवरी 1835 ईस्वी ते बरतानवी पार्लियामेंट खे पंहिंजे ख़िताब में चयो, मूं हिंदुस्तान जे हर हिसे जो सफ़र कयो आहे। मूं उते को बि फ़क़ीर ऐं चोर न ॾिठो। मूं हिन मुल्क में तमामु घणी ख़ुशहाली ॾिठी आहे। माण्हू अख़लाक़ ऐं क़दुरनि सां मालामाल आहिनि, सुठी सोच रखंदड़ माण्हू आहिनि ऐं मां सम्झां थो त असां हिन मुल्क खे तेसी ताईं फ़तह नथा करे सघूं जेसी ताईं असां इन्हनि खे मज़हबी ऐं सक़ाफ़ती तौर ते न टोड़ींदासीं, जेका उन्हनि जी करघे जी हॾी आहे। तंहिं करे मां सलाह थो ॾियां त असां इन्हनि जे क़दीम तालीम ऐं सक़ाफ़त जे निज़ाम खे तब्दील करियूं। जेकॾहिं हिंदुस्तान खे इहो अहसासु थी वियो त हर अंग्रेज़ी ऐं ग़ैर मुल्की शइ उन्हनि जी पंहिंजी शइ खां बहितर आहे, त हू पंहिंजे क़ौमी वक़ार ऐं तमंदुन खे विञाए वेहंदा ऐं पोइ हक़ीक़त में असांजी फ़तह कयल क़ौम बणिजी वेंदा जीअं असां उन्हनि खे बणाइणु चाहियूं था। उन तक़रीर खां पोइ लॉर्ड मैकाले खे हिंदुस्तान जे तालीमी निज़ाम जी जोड़जक जी ज़िम्मेवारी सौंपी वई ऐं ठीकु 22 सालनि बाद 1857 ईस्वीअ में हिन पंहिंजो मक़सदु हासिलु कयो। हिंदुस्तान जा माण्हू पंहिंजी ॿोली, सक़ाफ़त ऐं तहज़ीब खां नफ़रत करणु लॻा ऐं माण्हू पंहिंजी ॿोलीअ बदिरां अंग्रेज़ी ॿोलीअ खे तरक़ीअ जो ज़ामिन सम्झणु लॻा। इहा सोच अॼु बि पाकिस्तान में बरक़रार आहे, पर उन जूं पाड़ूं अॼु बि गहरियूं थी रहियूं आहिनि। अॼु बि मैकाले खे असांजे मुल्क में तालीम जी तबाही जो ज़िम्मेवार करार ॾिनो वञे थो। जेतोणीकि लॉर्ड मैकाले 28 डिसंबर 1859 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो हो। उन खां सवाइ 1947 ईस्वीअ में अंग्रेज़ हिन सरज़मीन खे ख़ैराबाद चई हलिया बि विया। उन वक़्त खे 76 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर असां पंहिंजो तालीमी निज़ाम ठाहे न आहियूं सघिया ऐं असां मौजूदा तालीमी निज़ाम जे ख़ामियुनि जो इल्ज़ाम लॉर्ड मैकाले खे था ॾियूं। जेकॾहिं लॉर्ड मैकाले अंग्रेज़ी मीडियम खे लाज़मी करार ॾेई ग़लती कई त पोइ आख़िर कहिड़ो सबबु आहे जो असां अॼु ताईं उन तालीमी निज़ाम खे तब्दील करण जी ज़रूरत न कई आहे। बसि असांजे ज़हननि में इहा ॻाल्हि अची वई आहे त असां मसइलनि जो हल ॻोल्हण बदिरां ॿियनि ते लानतूं विझी पंहिंजो कमु हलाईंदा रहूं। पाकिस्तान में अक्सर माण्हू पंहिंजी क़ौमी ऐं मादरी ॿोलीअ खे घटि सम्झण लॻा आहिनि। जेतिरे क़दुरु ॿियनि मुल्कनि जो तालुक़ु आहे त तव्हां पाण ॾिसो त चीन, जापान, रूस, स्वीडन, फ्रांस, जर्मनी वग़ैरह में तालीम पंहिंजी ॿोलीअ में ॾिनी वञे थी ऐं उते तरक़ी ऐं तालीम जी शरह असांजी भेट में केतिरा ई भेरा वधीक आहे। उन्हनि मुल्कनि में हर क़िस्म जो साइंस, टेक्नोलॉजी, अदब ऐं निसाब पंहिंजी ॿोलीअ में मौजूदु आहे, जंहिंजी असां वटि खोट आहे। सॼी दुनिया में तालीमी मुहक़िक़नि जो इन ॻाल्हि ते ज़ोर आहे त ॿारनि खे तालीम संदन क़ौमी ॿोली पर बहितर थींदो त मादरी ॿोलीअ में ॾिनी वञे। इब्तिदाई तालीम ऐं तरबियत खां पोइ जॾहिं ॿारु सोचण जी सलाहियतुनि सां मालामाल थी वञे त उनखे अंग्रेज़ी ऐं ॿियूं ॿोलियूं सेखारणु घुरिजनि। असां वटि ॿारु हिकु ॻरे थेले में घणनि किताबनि ऐं कापियुनि जो बार खणी सिर्फ़ु पंहिंजी यादगिरीअ जो इम्तिहान थो ॾिए। जेतोणीकि हू कंहिं साइंसी सवाल जो जवाबु सही बि ॾिए, पर हू उनखे तफ़सील सां बयानु नथो करे सघे ऐं न ई उन जी ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि खे बयानु करे सघे थो। याने असांजे तालीमी सिरिश्ते में शागिर्दनि खे किताब हिफ़िज़ कराया वेंदा आहिनि ऐं जंहिंजो हाफ़िज़ो सुठो हूंदो आहे उहो वधीक मार्कूं हासिलु करे तुरम ख़ान बणिजी वेंदो आहे। ॿियनि सुधरियल मुल्कनि में ॿारनि जो थेलो हल्को हूंदो आहे। अॼु बि ॿारु अंग्रेज़ी अदब पढ़ी रहियो आहे, रटे रहियो आहे
ऐं सुठनि नंबरनि सां पास बि थी रहियो आहे, पर तख़लीक़ी नाहे। पंहिंजी सोचण जी सलाहियत इस्तेमालु नथो करे। छा, छो, कीअं सवाल नथो पुछे। जेकॾहिं ईअं चइजे त ज़मीन गोल आहे त हू मुतफ़िक़ आहे। जेकॾहिं खेसि चइजे ज़मीन चोरस आहे त हू उन सां बि मुतफ़िक़ आहे। लॉर्ड मैकाले 150 साल अॻु जेका साज़िश कई हुई, अॼु बि असां उनखे टोड़ण बदिरां पंहिंजे सीने सां लायूं वेठा आहियूं।